करमपुर बरसात तालके खानापुर जे गोठ मीरल खान जाफरी जे गोठान अली हसन जाफरी अब्दुल समी जाफरी अली बख्श जाफरी मंजूर अमन जाफरी ऐं ॿियनि नापरकोट पुलिस जे ॾाढनि ख़िलाफ़ एहतियात कंदे चयो त असीं हिकु ॾींहुं पहिरियां पंहिंजे फार्म मां मच्छी मारी बाद मच्छी विकिरे लाइ सखर मच्छी मार्केट खणी वञी रहिया हुआसीं त सुजरा लाड़ो वटि इंडस हाईवे ते बीठल नापरकोट पुलिस SHO अब्दुल शकूर लाखो पंहिंजी टीम सां गॾु असांजे मच्छी जी गाॾी खे ज़ोरी रोके असांजे माण्हुनि जे मथां हथियार सिधा करे असांजी मच्छी जी गाॾी फुर करे वियो, जंहिंमें 56 मण मच्छी लोड थियल हुई। पुलिस जेका मच्छी 46 मण 10 किला पंहिंजे नाले शिकारपुर मच्छी मार्केट में विकिरो कया ऐं मच्छी विकिरो जा बिल असां वटि सबूत तौर मौजूदु आहिनि। बक़ाया मच्छी पुलिस पाण में विराए छॾी। वीडियो में ॾिसी सघिजे थो त पुलिस एहलकार मच्छी मार्केट में मच्छी विकिरो करे रहिया आहिनि। ओठाणनि वधीक दाईंदे चयो त असीं नापरकोट पुलिस जे ॾाढनि ख़िलाफ़ शिकारपुर सेशन कोर्ट में पटिशन दाख़िल कराई आहे। उन्हनि वधीक दाईंदे चयो त SHO नापरकोट अब्दुल शकूर लाखो असां मथां कूड़ा केस दाख़िल करण सां गॾु असां ॻोठाणनि खे फुल फ्राई ऐं हाफ फ्राई करण जूं धमकियूं पिणु ॾेई रहियो आहे। ॻोठाणनि मूजिबि नापरकोट पुलिस धमकाए पई त विकिरो कयल मच्छी जा पैसा मूंखां न घुरो ऐं पुलिस मथां कयल पटिशन वापसि वठो, वरना ख़तरनाक नतीजा भोगण लाइ तयारु रहो। आख़िर में ॻोठाणनि वज़ीर आला सिंध IG सिंध DIG लाड़काणो ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त नापरकोट पुलिस जे ॾाढनि जो नोटिस वठी असांखे तहफ़ुज़ इंसाफ़ ॾिनो वञे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ करमपुर। इंसाफ खपे, असांखे इंसाफ खपे। नापरकोट पुलिस जूं ज़्यादतियूं आहिनि, असांखे इंसाफ खपे। असांजो 60-65 मण जी गाॾी खणी वञी शिकारपुर ते लीलाम कयईं। असांजा 2 छोकिरा हिकु गाॾी घुमा। ही असांजा खाता आहिनि। खाता ही सिंध IG जो लिखत असां वटि असांखे मिलियल आहे। असांजा इंसाफ खपे, इंसाफ खपे, इंसाफ खपे।